वाॻू ऐं गिदड़ जी यारी सिंधीअ में दिलचस्प कहाणी। सो वाॻू ऐं गिदड़ पाण में तमामु सुठा यार हुजनि। सो वाॻू जेको आहे सो मच्छू झलींदो हो ऐं गिदड़ खे आणींदो त गिदड़ खाईंदो हो, ऐं गिदड़ जेको आहे सो माखी वग़ैरह छाणींदो हो त वाॻू खे आणींदो हो त वाॻू खाईंदो हो। ॿई पाण में यार पका हुजनि। त हिकु ॾींहुं गिदड़ जेको आहे सो माखी छाणे आयो वाॻू जे लाइ, ऐं वाॻू जेको आहे सो उहा माखी खाधी त माखी तमामु जाम ई सा बची पई। त वाॻू गिदड़ खे चवणु लॻो त हीअ माखी जेका बची आहे सां खणी थो वञा मुंहिंजी माई जे लाइ। त जेको आहे सो उहा माखी जेको थो वाॻू जॾहिं पंहिंजी माई जे लाइ खणी वियो, माई खे ॾिनी ऐं माई उहा माखी खाधी ऐं चवणु लॻी वाॻू खे त ॻाल्हि ॿुध। वाॻू चयो हा ॿुधा। माखी त तमामु जाम मिठी आहे ऐं गिदड़ जो हियूं इन खां बि वधीक मिठो हूंदो त तूं हीअं कर जो मूंखे गिदड़ जो हियूं आणे ॾे। त वाॻू चयो त गिदड़ मुंहिंजो तमामु सुठो यार आहे ऐं आऊं जेको आहे सो ईअं नथो करे सघां। त माई चवणु लॻी कुझु बि कर छा बि कर मूंखे गिदड़ जो हियूं खपे। सो हाणे वाॻू वीचारो परेशान थी वियो। वाॻू आयो दरिया जे कप ते ऐं गिदड़ बि आयो। त वाॻू चयो हाणे कुझु न कुझु टल करियां जेको आहे सो गिदड़ जो हियूं कढां ॾियां माई खे आणे। त गिदड़ खे चवणु लॻो त यार अॼु तूं मुंहिंजी पुठीअ ते चढ़ हल दरिया जे विच ते, उते मच्छूं तमामु जाम आहिनि, तोखे मच्छूं अॼु आऊं खारायां। त गिदड़ सोचियो अॼु कहिड़ी ॻाल्हि आहे जेको वाॻू मूंखे दरिया जे विच ते वठियो पियो हले। त गिदड़ चयो वाॻू खे त भले ठीकु आहे तूं मूंखे वठी हल। त वाॻू जेको आहे सो गिदड़ खे पुठी ते चाढ़े ऐं जॾहिं दरिया जे विच ते वठी वियो ऐं दरिया जे विच ते जॾहिं वठी ऐं गिदड़ खे चयईं त यार ॻाल्हि ॿुध तोसां हिकिड़ी ॻाल्हि सिधी करणी आहे। त गिदड़ चयो जी भले ॿुधा मूंखे। चई यार उन ॾींहुं माखी जेका बची सा आऊं खणी वियो मुंहिंजी माई लाइ ऐं मुंहिंजी माई उहा खाधी ऐं मुंहिंजी माई चयो त गिदड़ जो हियूं बि तमामु मिठो हूंदो सो मूंखे आणे ॾे। त यार हाणे इहो मूंखे तूं पंहिंजो हियूं कढी ॾे त आऊं मुंहिंजी माई लाइ खणी वञा। त चवणु लॻो तूं हल दरिया जे कप ते तोखे उते हियूं कढी ॾियां थो, हीअं अव्हां जे लाइ जाम इहा ॻाल्हि तूं मूंखे उते करी आहे तोखे आऊं हियूं कढी ॾियां। गिदड़ बि हुजे वॾो हरामी। गिदड़ दिलि में सोचियो त मूंखे जॾहिं दरिया जे कप ते वठी हले पोइ त हिनखे आऊं हथ ई कोन ईंदसि। त वाॻू जेको आहे सो गिदड़ जे चवण ते लॻी वियो ऐं वारे फेराए खणी जेको आहे सो दरिया जे कप ते छॾी। जीअं दरिया जे कप ते छॾी गिदड़ जीअं टुप ॾेई भॻो ॿुटो ॿुट भॻो ऐं भॼी चवणु लॻो वाॻू खे त ॻाल्हि ॿुध यारी त यारी आहे पर जान बचाइण बि बहितर आहे। त हाणे अलाह आहे हाणे पाण वञूं पिया। त वाॻू तमामु मायूस थी वियो ऐं परेशान थी वियो त गिदड़ मूंखे लेखो हणी भॼी वियो। त वाॻू चयो त केॾांहुं वेंदे नेठि पाणी पीअण त हिते दरिया में ईंदे न। सो वाॻू हुनजो इंतज़ारु कंदो रहियो गिदड़ जो। गिदड़ कॾहिं थो अचे त झलियांसि। त वाॻू जेको आहे सो इंतज़ारु कंदो रहियो ऐं गिदड़ जेको आहे सो हरामियो छा कयईं हिकिड़ी नंढड़ी वाटरी खोटे दरिया मंझां परियां दंग ते हिकिड़ो खॾो हणाए ॾी त पाणी सभु वियो उन खॾ में ईंदो त गिदड़ पाणी उतां पीओ हलियो वेंदो। त वाॻू सोचियो त गिदड़ छो कोन थो अचे। जॾहिं वाॻू वञी ॾिसे त इहा जेको वाटरी खोटी पई इहा खॾ हुजे पाणी उन में वेंदो वञे त गिदड़ उतां पीओ वेंदो हुजे। सो वाॻू जेका आहे सो उहा खॾ पूरे छॾी। त हिकु ॾींहुं जेको आहे सो गिदड़ पाणी पीअण ॿकरियुनि जे वलर सां गॾु आयो दरिया जे कप ते। त वाॻू हुनखे ॾिसी वियो ऐं वाॻू वञी जेको आहे सो ॿकरियुनि जे वलर में गिदड़ जी टंग में हथु विधो। गिदड़ जी टंग में जॾहिं हथु विधी त गिदड़ चवणु लॻो त अदा अदा ख़्यालु कर असां ॿकरियुनि जी टंग में जेको आहे तूं हथु विधो आहे। त वाॻू जो जीअं हथु कढणु ऐं गिदड़ जो उतां ई भॼणु। सो गिदड़ भॼी हलियो ऐं वाॻू वरी मायूस थी वेही रहियो। त वाॻू सोचियो त गिदड़ हाणे मूंखे हथु न ईंदो। सो हिकु ॾींहुं छा कयईं जो धनार हुजनि ॿकरियूं चरंदड़ त धनारनि खे वाॻू चयो त ॻाल्हि ॿुधो मूंखे तव्हां मिटी बिटी मूं मथे हणी ऐं लठ धुका पासे में रखी छॾियो त जीअं गिदड़ अची ऐं उनखे चइजो त वाॻू मरी वियो आहे त इन हिसाब सां जेको तनखे आऊं झले वठंदसि। सो धनारनि ईअं ई कयो। त गिदड़ आयो पाणी पीअण त ॾिसे वाॻू खे त वाॻू बेहाल थियो सफ़ा पियो हुजे मिटी में भरियो पियो हुजे ऐं लठ धुका बि पासे में पिया हुजनि। त गिदड़ पुछणु लॻो धनारनि खां त ॾियो ख़बर छा थियो आहे वाॻू खे। त धनारनि चयो त असां जेको आहे सो वाॻू खे मारे छॾियो आहे। त गिदड़ चयो अच्छा गिदड़ बि हुजे वॾो हरामी। सो गिदड़ चवणु लॻो धनारनि खे तव्हां हिनखे चूंग ॾियो। जे अगरि जीअरो हूंदो त टिट कोन ॾींदो, जे अगरि मोइल हूंदो त टिट ॾींदो। त हिन जेका आहे सो वाॻू खे चूंग ॾिनी सो वाॻू ॾिनी टिट। त गिदड़ चवणु लॻो वाॻू खे यार ॻाल्हि ॿुध मोइलनि कॾहिं टिट ॾिनी आहे हाणे सदाईं ते मोह पियो हुजे।
गिदड़ आहे जेको पाणी पी ऐं ॿूटो ॿूटो भॼी हलियो। वाॻू वरी तमामु मायूस थी हलियो। सो मायूस थी ऐं वापसी जेको आहे पंहिंजे घर मोटियो ऐं माई खे चवणु लॻो त हिन वाॻी जेको आहे सो कोशिशि मूं जाम कई पर गिदड़ मूंखे हथनि थो अचे, हाणे हीअं तुंहिंजे लाइ किथां आणियां। सो मूंखे हथनि थो अचे, सो महिरबानी करे मुंहिंजी जान छॾ। सो वाॻू पंहिंजी जॻह ते रहियो ऐं गिदड़ पंहिंजी जॻह ते रहियो। यारी ॿिन्हिनि जी टुटी वई। त वाॻुनि जी कहिड़ी यारी, वाॻू त वाॻू हूंदो आहे न। सो कहाणी जो मक़सदु तव्हां सम्झी विया हूंदो त वाॻू वाॻू हूंदा आहिनि, वाॻुनि सां कहिड़ी यारी। सो कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी ऐं वधीक ॿी वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं ऐं तव्हांखे अर्ज़ु आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।